पाकिस्तान के अंदर जेको डेमोक्रेटिक सिस्टम है वो कंट्रोल्ड हाइब्रिड डेमोक्रेटिक सिस्टम है ऐं उन सिस्टम के अंदर जेको इलेक्ट्रोल सिस्टम है वो शुरू का वठी कंट्रोल्ड रहियो आहे, वो मैनेज थींदो रहियो आहे। अवां ॾिठो त जेके भी पाकिस्तान के अंदर इलेक्शनूं थियूं आहिनि 70 जी इलेक्शन के छॾे करे बाक़ी जेके भी इलेक्शनूं थियूं आहिनि उहो कंहिं न कंहिं कार्नर खां उहे कंट्रोल्ड इलेक्शन रहियूं आहिनि। इन करे उन जा जेके नतीजा आहिनि उन नतीजनि डेमोक्रेटिक जेको सिस्टम आहे उनखे स्ट्रेंथन करण बदिरां उनखे कमज़ोर कयो आहे। मां के पंजाब ऐं बलोचिस्तान खे छॾे जेकॾहिं सिंध जे पाण इलेक्शनी मंज़रनामे खे ॾिसंदासूं त सिंध जे अंदरि वन पार्टी सिस्टम जेको आहे गुज़िरियल 15-20 सालनि खां जारी आहे। डेमोक्रेटिक सिस्टम में छा थींदो आहे त स्पेस ॾिनो वेंदो आहे, जेके अपोनेंट जमायतूं आहिनि, अपोनेंट जेके ग्रुप्स आहिनि, उन में मुख़्तलिफ़ पॉलिटिकल जेके नंढा वॾा ग्रुप अची वञनि था उन्हनि जे लाइ स्पेस पैदा कयो वेंदो आहे। पर सिंध जे अंदरि असां ॾिसूं था त वन पार्टी सिस्टम में ख़ुदि उन वन पार्टी सिस्टम जे अंदरि जेका पीपल्स पार्टी आहे उन पीपल्स पार्टी जे अंदरि जेको उनजो फ्लेवर आहे, पॉलिटिकल जेको उनजो पोस्चर आहे उहो ख़ुदि डिक्लाइन थियो आहे। ख़ुदि पीपल्स पार्टी जेका आहे उहा इलेक्टेबल्स जी पार्टी जेका आहे बणिजी असांजे आॾो आयो आहे। ॿिया नंढा वॾा जेके ग्रुप आहिनि असां उन में ॾिसूं था त उते पॉलिटिकल जेको आहे उनजो पोस्चर घटि नज़र अचे थो, ज़ात बिरादरी ऐं शख़्सी पोस्चर वधीक अचे थो। तव्हां इलेक्शन कैंपेन जे अंदरि ॾिसो जिते उम्मीदवार वञनि था या जेके वीडियोज़ सोशल मीडिया ते वायरल थियूं आहिनि या माण्हू जेको डिस्कशन कनि था उन में ज़ात बिरादरी खे हू क़ौम करे पेश कनि था त बाबा राजपर क़ौम आहे, सूमरो क़ौम आहे, भटी क़ौम आहे, पिताफ़ी, लुंड, महर, उन्हनि खे क़ौम करे हू पेश कनि था। हाणे इन क़िस्म जी जेका सिंध जे अंदरि सूरत हाल आहे उन मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो पियो त सिंध जे अंदरि जेका फ्यूडल जो इन्फ्लुएंस आहे उहो वधियो आहे। डेमोक्रेटिक सिस्टम में फ्यूडल जेको सिस्टम आहे उहो डिक्लाइन थियणु खपे, उनखे पॉलिटिकल पार्टियूं रिप्लेस कनि। पर हिते पॉलिटिकल पार्टियूं असां ॾिसूं था त उहे कार्नर थींदियूं वञनि थियूं पियूं, न रुगो पीपल्स पार्टी पर सिंध जे अंदरि समूरनि पॉलिटिकल पार्टियुनि जी सूरत हाल अहिड़े क़िस्म जी आहे छाकाणि त उहो कंट्रोल सिस्टम जे अंदरि उन्हनि खे स्पेस नथो ॾिनो वञे। ॿिए पासे असां ॾिसूं था त इहो जेको कंट्रोल सिस्टम आहे उनखे चैलेंज केरु कंदो, उनखे जेको आहे क्रिटिक केरु करे थो। उहो जेके क्रिटिक्स जा पॉकेट्स आहिनि सिविल सोसाइटी जा, असांजी इंटेलिजेंस जी आहे, ख़ुदि उहा जेका आहे उहा बि किथे न किथे फैसिलिटेट थींदी रही आहे। उनजो बि किरदारु जेको आहे उहो हिकिड़ो दरबारी किरदारु वञी बचियो आहे। उहे सहूलियतकारी कंदा रहनि था। कीअं सहूलियतकारी कंदा रहनि था, उन्हनि खे सरकारी तौर ते जेके मेला आहिनि, फेस्टिवल आहिनि, उन्हनि में उन्हनि खे फैसिलिटेट कयो वञे थो पियो त सिंध जे अंदरि जेको सुञाण तबिको आहे उहो पाण खे अकोमोडेट करण जे लाइ पंहिंजा हथ पेर हलाए थो पियो, मुख़्तलिफ़ जायुनि ते वञी करे उहे पंहिंजा लिंक्स जेके आहिनि उन्हनि लिंक्स खे जेको आहे स्ट्रेंथन करे थो पियो। असां हिते ॾिठो सिंध जे अंदरि इन क़िस्म जी जेका फिज़ा आहे उन क़िस्म जी फिज़ा जे अंदरि फ्री एंड फेयर जेको इलेक्शन थियण वारो उहो सवालिया निशान जी सूरत में असांजे ॾाढो मौजूदु आहे। कंट्रोल्ड नतीजा वरिता वेंदा आहिनि। इन करे जेको असां वटि डेमोक्रेटिक सिस्टम आहे कंट्रोल्ड, उहो अञा ताईं जीअं पोइ तीअं महदूद थींदो थो वञे। उनमें मासिस जेको आहे आम वोटर जेको आहे उनजी पार्टिसिपेशन घटि आहे। इन करे जेको टर्न आउट आहे उहो 15 खां 20% रहे थो। 80% माण्हू जेके आहिनि उहे हिन सॼे सिस्टम इलेक्ट्रोल सिस्टम ते बदएतमादी जो इज़हार कनि था। जेको कैंडिडेट खटे अचे थो, जेका जमायत गवर्नमेंट फॉर्म करे थी पई, उन ते 80% माण्हू जेका आहिनि बदएतमादी जो इज़हार कनि था ऐं असां वेही करे जेको 10-15% टर्नआउट में माण्हू वोट खणी अचे थो ऐं उहो ख़ुशी जो इज़हार करे थो। मां सम्झां थो हिन पूरे सिस्टम खे तब्दील करण जे लाइ वरी बि जेको बाशऊर तबिको आहे उनखे पंहिंजो किरदारु अदा करणो पवंदो हिन सिस्टम जे अंदरि। छाकाणि त कंट्रोल सिस्टम आहे, उन कंट्रोल सिस्टम जे अंदरि बि जेके पार्लिमानी सियासत कनि था, मां ईअं नथो चवां त उन पार्लिमानी सियासत कंदड़नि खे इहो सॼो मैदान जेको आहे छॾे करे कार्नर थी वेहणु खपे, न, उन्हनि खे इलेक्शन कॉन्टेस्ट करणु खपे। मुख़्तलिफ़ तकनि ते असांखे सूरत हाल नज़र अचे थी पई त माण्हुनि ताईं जेके माण्हू पहुचनि था उहे हिन सॼे कंट्रोल इलेक्ट्रोल सिस्टम ते बि ॻाल्हाइनि था, फ्यूडल जेको इन्फ्लुएंस आहे उन ते बि ॻाल्हाइनि था, वन सिस्टम पॉलिटिकल पार्टी ते बि ॻाल्हाइनि था, ख़ुदि GDA जे अंदरि जेके उनजा पॉलिटिकल डायरेक्शन आहिनि उन ते बि माण्हू ॻाल्हाइनि था पिया। त मां सम्झां थो इहो आवाज़ु जेको आहे उहो सिंध जे अंदरि खणी माठो आवाज़ु आहे। उहो पंजाब जे अंदरि, सेंट्रल पंजाब जे अंदरि असां ॾिसूं था एक्टिविज़म वधीक बहितर नज़र अचे थो। उनजा इलाही खोड़ सारा सबब आहिनि। सेंट्रल पंजाब जे अंदरि मुख़्तलिफ़ ज़िलनि जे अंदरि जेका इंडस्ट्रियलाइज़ेशन थी आहे, उते मिडिल क्लास जेन्युइन पैदा थियो आहे।
हिते जेको मिडिल क्लास आहे उहो मिडिल क्लास जेको आहे प्रॉपर जेको प्रोसेस मां निकिरणु खपे उहो न निकिरी सघियो आहे। इन करे हिते असांखे सिस्टम ख़ासि तौर ते सिंध जे अंदरि जेको मंज़रनामो इलेक्शन जो आहे उहो इन क़िस्म जो नज़र अचे थो। हीअ जेके नेशनलिस्ट फोर्सिस आहिनि ज़ाहिरात इहे मिडिल क्लास जी पॉलिटिक्स कनि थियूं। इन जा टे फैक्टर आहिनि मां सम्झां थो त हिकिड़ो जेको इलेक्ट्रोल जो सिस्टम आहे पहिरियों ई मां तव्हांखे ॿुधायमि त उहो मथां खां कंट्रोल्ड थिए थो। ज़ाहिर आहे उन कंट्रोल्ड में मिडिल क्लास जी पार्लिमानी पॉलिटिक्स जेका आहे उहो स्पेस केतिरो वठी सघे थो उहे क़ुवतूं डिसाइड कंदियूं जेके इन सॼे सिस्टम खे कंट्रोल रखनि थियूं पियूं। ॿियो जीअं इनाम ॻाल्हि कई त पार्लिमानी जेका सियासत आहे उहो पार्लिमानी सियासत में रुॻो जलसो जलूस मुज़ाहिरो न थींदो आहे, बल्कि तव्हांखे हेठि यूसी लेवल ताईं तव्हांजा लिंक्स ठहनि था, तव्हांजे किथे माण्हुनि जा जेके मसइला थियनि था, पाणी जा इशूज़ थियनि था, इरीगेशन, रेवेन्यू, पुलिस, ॿिया, त उन कॉन्स्टिट्यूंसी में ज़ाहिर आहे त वोटर जे लाइ उन लेवल ताईं जेको आहे तव्हां जेसिताईं उन वोटर सां नथा बीहो तेसिताईं तव्हांजो उहो पॉकेट्स सही तौर ते उहो जेको आहे उहो जुड़े नथो। ॿियो आहे त वेव जेका पॉलिटिकल वेव थींदी आहे उहा पॉलिटिकल वेव जेका आहे ख़ुदि जेको वोटर आहे उन वोटर खे जेको आहे उहो हिकिड़ो मैसेज कन्वे कंदी आहे ऐं उहो उन पॉलिटिकल पार्टी सां अची बीहंदो आहे ऐं उनखे जेको पार्टी वोट आहे उहो तमामु वॾे अंग में हिकिड़ो बूस्ट कंदो आहे। मां तव्हांखे 2013 जो मिसाल ॾींदुसि त 2013 में जेको 10 जमायती अलायंस ठहियो पीपी जे मुखालफ़त में, उहो जेकॾहिं 10 जमायती अलायंस एंड टाइम ते उहो कंप्रोमाइज़ न थिया त मां सम्झां थो उन जा नतीजा कुझु ॿिया हुजनि हा। उन वक़्तु हिकिड़ी वेव जी हुई, छाकाणि त उहा वेव बिटो बल्दियाती निज़ाम जे ख़िलाफ़ु जेको मोमेंटम ठहियो हुयो पॉलिटिकल तौर ते, उन मोमेंटम हेठि कॉन्स्टिट्यूंसी वाइज़ आम वोटर जे ज़हन ताईं इहो मैसेज कन्वे कयो त पॉलिटिकल हिकिड़ो मोमेंटम जे ज़रिए जेके इन क़िस्म जूं क़ुवतूं आहिनि उन्हनि खे शिकस्त ॾेई सघिजे थी। छाकाणि त 88 जे अंदरि 11 सालनि जी जेका जनरल ज़िया जी आमरियत हुई, उन खां बाद में पीपल्स पार्टी जॾहिं इलेक्शन कॉन्टेस्ट कई त 11 सालनि जे दौरान पीपल्स पार्टी जो को गवर्नमेंट जो एक्सपीरियंस कोन हुई, को गवर्नमेंट में कोन रही, पॉलिटिकल मोमेंटम हुयो। उन पॉलिटिकल मोमेंटम पीपल्स पार्टी खे सोभ ॾियारी, ग़ुलाम महर, पीर पागारो, ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई जहिड़नि माण्हुनि खे, आम माण्हुनि जेको आहे मिडिल क्लास जे माण्हुनि जेको आहे उहा शिकस्त ॾिनी। परवेज़ अली शाह को फ्यूडल क्लास जो माण्हू कोन हुयो, हिकिड़ो मिडिल क्लास जो माण्हू हुयो, उन्हनि खे शिकस्त ॾिनी। इहो हिकिड़ो पॉलिटिकल मोमेंटम हुयो। उहो पॉलिटिकल मोमेंटम नेशनलिस्ट जेके तंज़ीमूं आहिनि बिटो बल्दियाती निज़ाम ख़िलाफ़ु जेको मोमेंटम ठहियो हुयो, उन मोमेंटम जे तव्हांखे यादि हूंदो, इनाम साहिब खे यादि हूंदो त तमामु हिकिड़ो वॾो जलसो जेको आहे हैदराबाद बाईपास ते लखे माण्हुनि उन में शिरकत कई हुई। पोइ जॾहिं उहो कंप्रोमाइज़ थी वियो, उते वेठल जेके माण्हू हुया, स्पीकर्स हुया, उन्हनि मां हिकिड़ो वञी जेको आहे पंजाब जो गवर्नर थियो। ईअं जॾहिं उहो कंप्रोमाइज़ थियो त उहो सॼो टेम्पो जेको आहे उहो कंप्रोमाइज़ थियण खां पोइ सॼो उहो डिक्लाइन थियो। इन करे हिकिड़ो गैप पैदा थियो। इन करे कॉम्प्रेस तंज़ीमूं जेके आहिनि उन्हनि वटि स्ट्रीट पावर आहे, सिंध जा जेके नेशनल इशूज़ आहिनि उन्हनि ते उन्हनि जी स्ट्रगल बि रही आहे। बहरिया टाउन हुजे, ॿिया मामला हुजनि, बिटो बल्दियाती निज़ाम, ॿेटनि जो इशू हुजे, पाणी जा इशूज़ हुजनि, उन्हनि जी तमामु शानदार उते जदोजहद रही आहे। पर उन जदोजहद सॼी खे वोट जे पावर में कीअं तब्दील कजे, बैलेट पेपर जे अंदरि कीअं तब्दील कजे, उनजे लाइ ज़ाहिर आहे त उन्हनि खे महिनत करणी पवंदी। हिकिड़ो त कंट्रोल सिस्टम आहे, वन पार्टी सिस्टम आहे। पीपल्स पार्टी 15 सालनि खां इक़्तिदार में आहे ऐं पीपल्स पार्टी खे ख़बर आहे त इस्टेब्लिशमेंट सां मामला कीअं डील करणा आहिनि। जॾहिं हिकिड़ी डार्लिंग पार्टी हुजे ऐं ॿियो जेको आहे उन्हनि खे को एक्सपीरियंस न हुजे त उते वधीक महिनत करणी पए थी। मां सम्झां थो हीअ जेके पार्लिमानी कॉम्प्रेस पार्टियूं या ॿिया विचोले तबिके जूं पार्लिमानी सियासत कनि थियूं, उन्हनि खे अञा पंहिंजो जेको दाइरो आहे वधीक जेको आहे उन्हनि खे स्ट्रेंथन करणो पवंदो। लोकल बॉडीज़ जे इलेक्शन जे अंदरि असां ॾिठो थोरा थका किथां माण्हू खटे आया। ईअं ई हिकिड़ो पॉलिटिकल जेको सियासी अमल जेकॾहिं जारी रहियो त उनजे अंदरि स्पेस वठी सघिजे थो। हिकिड़ो त अली अब्बास वन पार्टी सिस्टम जिते हूंदो आहे उन वन पार्टी सिस्टम जे अंदरि अपोज़िशन जी गुंजाइश तमामु घटि हूंदी आहे। उन वन पार्टी सिस्टम जॾहिं उहा रूल करे थी, उहा रुॻो 5 सालनि जे लाइ न, पर 3rd टेन्योर ऐं उनखे हाणे 4th टेन्योर में जेकॾहिं असां चऊं था त उहो कंटिन्यूअसली उहा पार्टी जेकॾहिं कामयाबु थिए थी पई त पोइ जेके बि सुञाण धुरियूं आहिनि उहे सुञाण धुरियूं जेके आहिनि उन्हनि खे अञा वधीक पंहिंजो रेज़िस्टेंस जेको आहे उनखे स्ट्रेंथन करणु खपे। पर हिते उबतड़ थिए थो पियो सिंध जे अंदरि। उहे अकोमोडेशन जे लाइ पंहिंजा हीला वसीला हलाइनि थियूं त किथे न किथे उहो सुञाण तबिको चाहे थो त मां इंडिविजुअली
अकोमोडेट थिया। ही जेके लिटरेचर फेस्टिवल थियनि था इहा हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे, इन सां अवेयरनेस थिए थी पई, पर जेके माण्हू इहे ऑर्गेनाइज़ कनि था उहा सभिनी खे ख़बर आहे त उहे पंहिंजो पाण खे इंडिविजुअल हैसियत में अकोमोडेट कनि था ऐं उन्हनि जो इहो कारोबार ऐं धंधो बणिजी वियो आहे। इहो थियो छो आहे? इहो थियो इन करे आहे त सिंध जे अंदरि जेको मिडिल क्लास पैदा थियो आहे उहो प्रॉपर प्रोसीजर उन प्रोसेस मां निकिरी न थियो आहे। हिते सिंध जे अंदरि इंडस्ट्रियलाइज़ेशन न थी आहे, सनतकारी न थी आहे, नौकिरी वारे आसिरे वारो जेको मिडिल क्लास नौकिरी जे आसिरे वारो उहा बि करप्शन जी पैदावार, उहो क्लारिक जेको आहे पंहिंजी करप्शन करे थो, पैरेलल सिस्टम उते हलाए थो पियो। असां ॾिसूं था त मुख़्तलिफ़ खातनि जे अंदरि हिकिड़ो पैरेलल सिस्टम आहे। उन पैरेलल सिस्टम जे अंदरि जेको 25-30-40 हज़ार पघार खणे थो पियो, उन पघार खां अलावा उनखे 10-15 लख मंथली जेको आहे बचति उन पैरेलल सिस्टम में करप्शन जो एलिमेंट जॾहिं शामिल थिए थो, उतां उहो मिडिल क्लास जेको आहे पंहिंजो पाण खे जेका उनजी मुआशी हालत आहे उहो बहितर बणाए थो। ज़ाहिर आहे त उन जा इंट्रस्ट जेके आहिनि उन जा इन डेमोक्रेटिक सिस्टम जे अंदरि कोन्हनि, उहो इन पैरेलल सिस्टम खे स्ट्रेंथन करे थो ऐं चाहे थो त उहो पैरेलल सिस्टम जेको आहे उहो हलंदो रहे, छाकाणि त उन सिस्टम जो उहो बेनिफिशरी आहे। इन करे सिंध जे अंदरि जेको सुञाण तबिको आहे, तव्हां ॾिसो था त उन सुञाण तबिके जे अंदरि जेको आहे वॾे अंग में माण्हू जेको आहिनि उहे पंहिंजो पाण खे अकोमोडेट कनि था। हाणे पंजाब जे अंदरि असां सूरताल ॾिसूं था, पंजाब जे अंदरि सूरताल कुझु तब्दील असांखे ॾिसण में अचे थी। पंजाब जे अंदरि मुख़्तलिफ़ सेंट्रल पंजाब जे अंदरि इंडस्ट्रियलाइज़ेशन थी आहे, उते हिकिड़ो प्रॉपर मिडिल क्लास पैदा थियो आहे। उहो प्रॉपर मिडिल क्लास जेको आहे उन स्टेटस को जी कुवतुनि खे उन्हनि क्रिटिसाइज़ करे थो पियो। उते असां ॾिसूं था त एक्टिविज़म असांखे वधीक नज़र अचे थो पियो। उतां जी जेका पॉलिटिक्स आहे उन पॉलिटिक्स जे अंदरि असांखे अपोज़िशन पार्टियूं जेके आहिनि उहे बि नज़र अचनि थियूं, नंढा वॾा प्रेशर ग्रुप बि नज़र अचनि था। ईअं KPK जे अंदरि बि सूरताल असांखे मुख़्तलिफ़ नज़र अचे थी। बलोचिस्तान ऐं सिंध जे अंदरि बलोचिस्तान जो सॼो पॉलिटिकल सिस्टम जेको आहे उहो उते कैप्चर थियल आहे। उते बाप जेको आहे, जहिड़ियूं पार्टियूं, सरफराज़ बुगटी जहिड़ा माण्हू, शफ़ीक मेंगल जहिड़ा माण्हू, उन्हनि खे अकोमोडेट करे, मैनेज करे उनखे मुख़्तलिफ़ पॉलिटिकल पार्टियुनि जे अंदरि स्पेस ॾियारियो वञे थो। ऐं उहे पॉलिटिकल पार्टियूं जेके आहिनि ज़ाहिर आहे त उन्हनि जी पंहिंजी स्ट्रेंथ न आहे। उहे पॉलिटिकल पार्टियुनि जा के पॉलिटिकल डायरेक्शन न आहिनि। उहे पॉलिटिकल पार्टियूं उन सॼे सिस्टम खे सम्झी वियूं आहिनि त जेसिताईं उन सिस्टम सां उहे कंप्रोमाइज़ न कंदियूं तेसिताईं उन पॉलिटिकल पार्टियुनि खे स्पेस न मिलंदो। हाणे इन सॼी सूरताल जे अंदरि जेको पॉलिटिकल सिस्टम आहे उहो पॉलिटिकल सिस्टम डिक्लाइन थियो आहे। उहो पॉलिटिकल सिस्टम जॾहिं डिक्लाइन थियो आहे त उन जी जॻह ते हिकिड़ो पॉलिटिकल न बल्कि ज़ात, बिरादरियूं, फ्यूडल सिस्टम, इन क़िस्म जो जेको आहे माण्हू उहो उते रिप्लेसमेंट उनजी थिए थी पई। उनजी रिप्लेसमेंट थियण जे करे जेको गवर्नेंस जो निज़ाम आहे उहो गवर्नेंस जो निज़ाम जेको आहे सही तौर ते प्रॉपर जेको आहे उहो आम माण्हू जी भलाई जे लाइ कमु नथो करे, उहो हिकिड़े मख़सूस तबिके जे लाइ जेको आहे कमु करे थो। मां तव्हांखे मिसाल ॾींदुसि त हिन सॼे डेमोक्रेटिक सिस्टम जे अंदरि सहाफ़त हिकिड़ो मीडिया वॾो पिलर आहे, पर हिन इलेक्शन जे अंदरि तव्हां ॾिसो था त सहाफ़ी जेके आहिनि उहे जेके मुख़्तलिफ़ उम्मीदवार आहिनि, न्यूट्रल जेका आहे जर्नलिज़म करण बदिरां, रिपोर्टिंग करण बदिरां उन्हनि जूं पोस्टूं तव्हां ॾिसो त का पोस्ट कंहिं उम्मीदवार जी फेवर में आहे, का पोस्ट कंहिं ॿिए उम्मीदवार जी उन में आहे। हाणे जॾहिं जर्नलिज़म सॼी क्वेश्चन मार्क थी वञे, सॼो डेमोक्रेटिक तव्हांजो सिस्टम क्वेश्चन मार्क थी वञे, सॼो तव्हांजो इलेक्टोरल सिस्टम क्वेश्चन मार्क थी वञे, त पोइ गवर्नेंस ईअं ई हूंदी त जीअं असां ॾिसूं था पिया उनजी डिलीवरी त पोइ पुअर थींदी न।